महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण बुधायो त कुरान आ तो उनके असां कुरान चयोसीं, जंहिंजे लाइ कुरान न चयूं उनके असां हदीस पाक चई रहिया आहियूं। इन ज़ुबान मुबारक मंझा हमेशा सच निकतो आ, हक ही ज़ाहिर थियो आ। हता के जेके मुनकिर हुआ काफिर हुआ विढ़ण जे लाइ ईंदा हुआ, लेकिन मिठे महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुफ्तार में एतिरो तो उन्हनि खे यकीन ऐं भरवसो हूंदो हो, हू सम्झंदा त जीअं महबूबन फरमायो तीअं ज़रूर थियण वारो आहे, ज़रूर थियण वारो आहे। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं फरमायो तीअं थियण वारो आहे। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हमेशा ईअं फरमायो, जीअं जेको कुझु पाण फरमाए। अबू लहब जे पुट जे लाइ आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे शान में गुस्ताखी कई। अबू लहब जे पुट महबूबन करीम जी दिल दुखाई जी पई। हू रहमत वारा नबी आहिनि, पिटण वारा न आहिनि, पर एतरी दिल नाराज थी पई। दिल नाराज भी ख़ुसूसियत सां न्याणी जे करे थी पई। महबूबन करीम जूं 4 न्याणियूं, केतिरियूं ॻाल्हायो, 4 न्याणियूं। हिक न्याणी जे बारे में हुन लफ़्ज़ ॻाल्हाया, महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी दिल मुबारक एतरी त दुखाइजी पई, नाराज थी पई। ओ रहमतुल लिल आलमीन, जिनके काफिर पिया चवनि त साईं तू पाण दुआ घुर त अल्लाह जो अज़ाब अचे, लेकिन पाण दुआ न पिया फरमाइनि। पर हिते न्याणी जे करे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी दिल मुबारक एतरी त नाराज थी पई, दुखाइजी पई, जो अल्लाह जी दरबार में हथ खणी दुआ घुरियो त मौला अबू लहब जे इन पुट जे मथा पंहिंजे झंगन जे कुतन मंझा को कुत्तो मुसल्लत कर तो उनके फाड़े चीरे खत्म करे छॾे। को फाड़ीदड़ जानवरन जे मथा मुसल्लत कजा। जॾहिं इहा ॻाल्हि अबू लहब खे जो पहुती आ, अबू लहब उन ॾींहं खां वठी पुट खे चयो त पुट ॿाहिरि न निकिरजांइ, हुनजी ज़ुबान मां जेको निकिरंदो आहे तीअं थींदो ई आहे, तीअं थींदो ई आहे। तोखे को न को जानवर फाड़े खाई वेंदो। हमेशा उनके महफूज रखंदो घर में, ॿाहिरि वेंदो त कई माण्हू कढे ॾींदो हुओ। पोइ हिकिड़े सफ़र में वञनि पिया, अबू लहब जो पुट भी आहे। अबू लहब पंहिंजे उन्हनि साथियुनि खे चयो त मुंहिंजे बच्चे जी ख़ुसूसी तरह ख्याल रखिजो। उनजो ख्याल रखियो वञे पियो, काथे रात थिए पई सुम्हण जे लाइ। पोइ पलाण सभई गॾु करे, उठनि जा पलण गॾु करे, कजावा गॾु करे, मथे पेहो ठाहे उनजे मथां इनखे सुम्हारींदा हुआ। बाक़ी सभई साथी हेठि सुम्हंदा हुआ। सभु को पंहिंजे पासे में हथियार रखंदो हुओ। वारे ॿ वारे हिकिड़ो ॿ माण्हू वरी जाॻंदो बि रहंदो हुओ, हुनजी हिफ़ाज़त कंदा हुआ, उनखे मथे सुम्हारींदा हुआ। पोइ हिकिड़ो माण्हू चए पियो त मां मुंहिंजो वारो हुओ, ॿिया सभु सुम्ही पिया ऐं मां जागे रहियो आहियां। हिकिड़ी जाइ ते अची करे मां टेक ॾेई करे थोरी देरि वेठुसि। मूंखे इहा ख़बर कान पई त को पोएं पासे ॾांहुं शींहुं अची रहियो आहे। पोएं पासे ॾांहुं शींहुं आयो। ख़बर तेॾी महिल पई जंहिं महिल मुंहिंजे साम्हूं अचे पहुतो। उज़बन मां जान छॾाइजी वई। रड़ थो कयां त बि खाईंदो, चुरां थो त बि खाईंदो। मुमकिन आहे त मूंखे मुर्दो सम्झी करे छॾे वञे। चुचड़ियूं अखियूं करे पियो ॾिसांसि, ड्रिजां पियो, साह निकिरी वियो। वो पुछे त आयो, मूंखे अचे सिंघई, मूंखे छॾियईं। वरी ॿिया जेके सुता पिया हर माण्हू खे सिंघंदो वियो, सिंघंदो वियो, सिंघंदो। नेठि आख़िर कजावनि ते मथे चढ़ियो, जेको पेहे ते सुतो पियो उन खे सिंघे खणी ॻिची में चक विधईंसि। ॻिची में चक विझी लाथई हेठि। जॾहिं परते खणियो तॾहिं मूं रड़ियूं कयूं, माण्हू थी पिया छा आहे? मां चयो अबू लहब जो पुट फाड़जी वियो, चीरजी वियो। रसूलुल्लाह जी ॻाल्हि सची थी वई। जेसीं ताईं माण्हू पहुता उनखे शींहं फाड़े चीरे ख़त्म करे छॾियो हुओ। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे फरमान ते त काफ़िरनि खे बि एतबार त इन्हनि जी ज़ुबान मुबारक मंझां जो कुझु निकिरंदो आहे ईअं थींदो ई आहे, ईअं ई थींदो आहे। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जेको कुझु फरमायो असां उनजे मथां ईमान आंदो, असां मोमिन आहियूं, असां उनजे मथां ईमान आंदो आहे। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांखे ही अक़ीदो ॾिनो आहे त जेको माण्हू गुज़ारे थो वञे उन्हीं जे तरफ़ खां जेकॾहिं ख़ैरातूं कजनि, सवाब पुॼाइजे त अल्लाह ताला इहो सवाब ओसी ताईं पहुचाए छॾींदो आहे। न त ही हिकिड़ो अहिड़ो अमल आहे, न असां सवाब खे था ॾिसूं, न असां मैयत खे था ॾिसूं,
न हुनजे मक़ाम ऐं दर्जे वग़ैरह खे था ॾिसूं, लेकिन ही महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांखे ॿुधायो, जिन जी नज़र असांजे जेरनि जे मथां बि आहे त असांजे मुंहंनि जे मथां बि आहे, असांजे नेक अमलनि जे मथां बि आहे त असांजे बुरनि अमलनि जे मथां बि आहे, असांजे रूह जे मथां बि आहे त असांजे सवाब जे मथां बि आहे। हुज़ूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांखे ॿुधायो आहे त जेको इहो ख़ैरात के जेका ख़ैरात कंदा आहियो, जेको ख़त्मो वग़ैरह पढ़ो था, ख़ैरात कयो था, इहो सभु सवाब अल्लाह तबारक व तआला मैयत खे पहुचाईंदो आहे जेकॾहिं तव्हां पहुचाइण चाहियो त। सही हदीस पाक में सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाह तआला अन्हु जन इन हदीस पाक जा रावी आहे। अल्लामा तबरानी रहमतुल्लाहि तआला अलैह अल मुअजमुल औसत किताब जे अंदर इन हदीस पाक खे रिवायत फरमायो आहे। 6504 नंबर इन हदीस पाक जो आहे। सैयदना अनस रज़ी अल्लाह तआला अन्हु जन फरमाइन था त मूं पाण आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां ॿुधो त पाण इरशाद फरमाइन पिया, मा मिन अहली बैतिन यमूतु मिनहुम मय्यित, जॾहिं कंहिं बि घर वारनि मां को हिकिड़ो माण्हू गुज़ारे थो वञे, फयतसद्दक़ून अन्हु बअद मौति, हुनजे मरण खां बाद पोइ हुनजा घर वारा उन्ही जे तरफ़ खां ख़ैरात कंदा आहिनि। जॾहिं उन्हनि ख़ैरात कई पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाया त इल्ला अहदाहा इलैहि जिब्रील अलैहिस्सलाम अला तबक़िन मिन नूर, तो हजरत जिब्रील अलैहिस्सलाम इन खैरात जो सवाब एक नूर जे थाव में रखी कबर वारे जे तरफ वींदो आहे, खणी वींदो आहे कबर वारे जे तरफ, इहो सवाब ओॾां खणी वींदो आहे। जॾहिं कबर ते पहुचंदो आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फयक़िफ़ु अला शफ़ीरिल क़बर, तो कबर जे किनारे ते जिब्रील अचे बीहंदो आहे। केर बीहंदो आहे? जिब्रील। ॿुधजो गौर सां हदीस पाक। जिब्रील अलैहिस्सलाम कबर जे किनारे ते अची ॿाहिरि बीहंदो आहे। पोइ जिब्रील अलैहिस्सलाम उन मैयत खे सॾु कंदो आहे, या साहिबल क़बरिल अमीक़, ओ उन्हीअ कबर वारा। हे जिब्रील सॾु कंदो आहे, कंहिंखे सॾु कंदो आहे? ॻाल्हायो, कंहिंखे? कबर वारे खे, जेको कबर में पियो आहे। केर थो सॾु करे उनखे? जिब्रील। जिब्रील अल्लाह जो मलाइका, मलाइकनि जो सरदार। को भी मलाइक अल्लाह जे हुकुम खां सवा को भी कम कोन कंदो आहे, यानी ही अल्लाह जो ही हुकुम थियो, ही तू सवाब खणी वञ। जिब्रील ईअं भी पहुचाए सके तो, अॻिते हदीस पाक में ईंदो तो जिब्रील अंदर पहुचाए तो, पर ॿाहिरि बीही करे कबर जे ॿाहिरां बीही जिब्रील अलैहिस्सलाम कबर वारे खे सॾु थो करे। ही कंहिंजो हुकुम थियो? अल्लाह जो हुकुम थियो। कंहिंखे? जिब्रील खे थियो। जेकॾहिं जिब्रील अॼो के मुस्लिम खे जेको कबर जे अंदर पियो आहे, मोमिन मुसलमान, उन्ही के सॾु करे त जिब्रील खे जाइज़ आहे। जेकॾहिं असां पंहिंजे सुहिणे हयातुन नबीअ खे या रसूल अल्लाह करे सॾु कयूं त कीअं न जाइज़ थींदो? कबर वारनि खे त सॼो कबर वारो त मरी वियो, पर कबर वारो जे मरी वियो, कबर वारे खे सॾणु नाजाइज़ आहे। पोइ जिब्रील ते बि फतवा लगा त शिरक करे रहियो आहे। जिब्रील मुशरिक थी वियो, जिब्रील बिदाती थी वियो, जिब्रील हराम जो कम कयो। ताकत एतिरी मुल्ला में आहे त पोइ जिब्रील जे मथां फतवा लगाए, पर जेकर जिब्रील
जिब्रील कब्र वारे के सद करण के बावजूद भी मोमिन रहे थो त को रसूलुल्लाह जो आशिक भी रसूलुल्लाह के सद करे आशिक रसूल ही रहंदो आहे। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, आवाज जोर से नारे तहकीक, नारे हैदरी, जमात अहले सुन्नत, उलमा अहले सुन्नत। हाणे जिब्रील अलैहिस्सलाम हदीस पाक पूरी बुध जो अकीदा पंजा ॾिसो त कीअं था साबित थी रहनि इन हदीस पाक मंझा। जिब्रील अलैहिस्सलाम क़ब्र खां ॿाहिरि ऐं मैयत क़ब्र जे अंदर आहे, अंदरां पे तो सॾ करे। इन जो मतलब इहो भी त आहे त क़ब्र वारो ॿुधे थो तॾहिं त जिब्रील सॾे थो न। जे क़ब्र वारा न ॿुधनि हा जिब्रील किथां सॾ करे हा, जिब्रील किथां सॾ करे हा। अल्लाह जो मोकिलियो आहे मतलब उम्मयत ॿुधे थो न। अज मरहूम मगफूर हाजन फकीर लाही असां खैरात कया, खैरात नाले नाउ अल्लाह जी आहे। कंहिंजे नाले ते आहे, कंहिंजे नाले ते। अबा कुठोसीं त छा कयोसीं, बिस्मिल्लाह अल्लाह अकबर, बिस्मिल्लाह अल्लाह जे नाले सां अल्लाह अकबर, अल्लाह सब खां वॾो आहे। कुठोसीं अल्लाह जे नाले सां, देग खणी रखीसीं बिस्मिल्लाह अल्लाह जे नाले सां, चांवर विधासीं बिस्मिल्लाह, पानी विधोसीं बिस्मिल्लाह, धाणा मिर्च मसाला विधासीं बिस्मिल्लाह। तव्हांजो हजम बिस्मिल्लाह कंदो आहे कोन कंदो आहे? खबर नथो त पुछा करे चोस। मुसलमान मोमिना भलो गुमान रखणो आहे, वो बिस्मिल्लाह ही करे थो, तॾहिं त बरकत पवे थी। न त ही मुला तव्हांजो सभु देगूं चट करे छॾे, बरकत पवे थी। चांवर चाढ़ियो बिस्मिल्लाह, उन डोई फेराई, कबगीर फेराई, चई बिस्मिल्लाह। देग तैयार थी, लाहे चयूं बिस्मिल्लाह अल्लाह जे नाले सां। अबा मानी वेरायो, पाण मथा ढक लथो, बिस्मिल्लाहिर रहमान रहीम। अबा वेरायो, हिन पाटोड़ो झलियो, थाल झलियो, हिन अंदर गन विधो, चई बिस्मिल्लाहिर रहमान रहीम। कढई बिस्मिल्लाह सां, पाटोड़े में विधई बिस्मिल्लाह, खणी आयो खाइण वारे जाडो रखई, चई बिस्मिल्लाह। वो जेको वेठो उहो बि वेठो चयो बिस्मिल्लाह, हथ विधई चई बिस्मिल्लाह। कुहण खां वठी करे खाइण ताईं, खाई बस करे चई अल्हम्दुलिल्लाह। हर जाइ ते अल्लाह जो नालो, कुठोसी अल्लाह जे लाइ, चाढ़ियोसी अल्लाह जे लाइ, रिधियोसी अल्लाह जे लाइ, वेरायोसी अल्लाह जे लाइ, खाधोसी अल्लाह जे लाइ। जॾहिं अल्लाह जे लाइ कयोसी त सवाब भी अल्लाह ॾियण वारो आहे, हाजन फ़कीर ॾियण वारो न आहे। अल्लाह ॾियण वारो सवाब आहे। असां अल्लाह जे लाइ कयोसी, पोइ जेको न सवाब असांखे मिलियो, इहो सवाब था कयूं मरहूम हाजन फ़कीर जे हवाले। कुरान पढ़ियोसी, सलात पढ़ीसी, जिक्र कईसी, नंगर कयोसी। अञा भी मुलो चो त बाबा गैरुल्लाह जो नालो पइजियो, हराम थियो। पंहिंजे अक़ल जी वञी ऑपरेशन कराए कंहिं अल्लाह जे वलीअ खां, न त इहो अक़ल ऊंधो, इहो वञी जहन्नम जे तरे ते वञी पुॼाईंदो। न त मुंहिंजा दोस्तो, हे अल्लाह जे नाले साण कुठो वियो, अल्लाह जे नाले सां रिज़्क़ रिधो वियो, अल्लाह जे नाले साण खाधो वियो। अल्लाह जो नालो वठी करे जेकर केर खाए उनखे हराम करे त पाण हरामी थी सघे थो। रब जो ॾिनल रिज़्क़ असांजे लाइ हलाल ई हलाल आहे। अल्लाह सुब्हानहू व तआला समझ जी तौफीक अता फरमाए। आमीन चो दोस्तों। हाणे ॾिसो, वो मलाइक जिब्रील इस्लाम क़ब्र खां ॿाहिरि, मैयत क़ब्र जे अंदर आहे, उनखे सॾे थो, मतलब तो मैयत ॿुधी रहियो आहे, तॾहिं त उनखे सॾ करे रहियो आहे। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सही बुखारी शरीफ अंदर हदीस पाक मौजूद आहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, जॾहिं कांधी मैयत के दफन करे वापस मोटंदा आहिनि, इन्नहू लयस्मउ क़रअ निआलिहिम, बेशक इहो मैयत कांधिन जे जुतिन जे हलण वारो आवाज भी ॿुधंदो आहे।
कब्रिस्तान में जुती पाए जो माण्हू हलियो न जो आवाज़ खिश खिश जेको ते थियो या चंपल जो आवाज़ जुती जो आवाज़ चीकट थियो या कलर ते हलियो खिश खिश जो आवाज़ थियो यानी हलण जो जेको जूतनि जे हलण जो आवाज़ आहे इहो आवाज़ केतिरो नंढो हूंदो आहे थोरो हूंदो आहे पर महबूबन करीमन फरमायो कर निआलिहिम इन्हनि सभिनी जे जूतियुनि जे आवाज़ जूतियुनि जो आवाज़ मैयत पंहिंजी क़ब्र जे अंदरि ॿुधंदो आहे जेकॾहिं कांधियुनि जे जुतियुनि जा आवाज़ हिकिड़ो मैयत क़ब्र जे अंदरि ॿुधी सघे थो त पोइ सुहिणो दस्तगीर रोशन ज़मीर पीरनि जे पीर बि पंहिंजे फ़क़ीरनि जूं पुकारूं ज़रूर ॿुधियूं आहे सुभान हाणे हदीस पाक अॻिते ॿुधो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़ब्र ते बीही करे उनखे सॾु कंदो आहे सॾु करण खां बाद पोइ चवंदा त हाज़िही हदिया अहदाहा इलैका अहलुक हीउ आहे तोहफ़ो जेको तुंहिंजे घर वारनि तुंहिंजे तरफ़ मोकिलियो आहे तुंहिंजे माइटनि रिश्तेदारनि तुंहिंजे तरफ़ मोकिलियो आहे हाज़िही हीउ आहे तोहफ़ो जिब्राइल जे हथ में नूर जो थांव उन जे अंदरि सवाब रखियल आहे वो जिब्राइल खयो बीठो आहे पहिरियां उनखे सॾु कयईं उन ॿुधो हाणे सॾु करण खां बाद हुनखे ॾेखारे रहियो आहे हाज़िही हदिया हीउ आहे तोहफ़ो जेको तुंहिंजे माइटनि घर वारनि रिश्तेदारनि तुंहिंजे तरफ़ मोकिलियो आहे छा मतिलबु हो हाज़िही जो लफ़्ज़ चए हीउ आहे ही इशारो आहे उन वक़्त में चयो वेंदो आहे जॾहिं साम्हूं वारो मुखातिब साम्हूं वारो उन जी नज़र इशारे ते बि पवे ऐं जेसीं ताईं इशारो करे रहियो आहे ओसी ताईं बि उन जी नज़र पवे त पोइ लफ़्ज़ ही जो सही आहे हाणे हुनजी नज़र हू चए थो हाज़िही हीउ मां चवां हीउ टिशू पेपर आहे ही हिकिड़ी जगह आहे इन जो मतिलबु त मां उन वक़्त में इशारो करे सघां थो जॾहिं मुंहिंजे इशारे खे बि तव्हां ॾिसो ऐं हुनजी जगह ते बि नज़र पवे त उते मुंहिंजो इशारो सही आहे ऐं हिते वेही करे शामान ॾिनो पियो मां चवां त ही आहे सिज तव्हां मुंहिंजे इशारे खे ॾिसो ऐं सिज खे न ॾिसो त मुंहिंजो इशारो ग़लति आहे इशारो तॾहिं सही थींदो जॾहिं मुंहिंजे इशारे ते बि तव्हांजी नज़र पवे जंहिं तरफ़ इशारो कयो अथमि ओसी ताईं बि नज़र पवे त पोइ इहो लफ़्ज़ सही आहे हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम ग़लति कोन ॻाल्हाईंदो अल्लाह जो मलाइक आहे नूरी मलाइका मलाइकनि जो सरदार आहे कूड़ न हणंदा आहिनि ग़लति न ॻाल्हाईंदा आहिनि हुन जॾहिं फरमायो त हाज़िही हदिया हीउ तोहफ़ो आहे इन जो मतिलबु आहे त क़ब्र वारे जी नज़र जिब्राइल ते बि पवे थी जिब्राइल जे इशारे ते बि पवे थी त माइटराणनि जे तोहफ़नि जे मथां बि पवे थी अंदरि क़ब्र में रही करे ॿाहिरनि खे ॾिसी रहियो मिशकात शरीफ़ जे अंदरि हदीस पाक अचे थी आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जॾहिं तव्हां कंहिंजी क़ब्र ते वेंदो सलाम कंदो हू सलाम जो तव्हांखे जवाबु ॾींदो आहे जेकॾहिं दुनिया में तव्हांखे सुञाणींदो हूंदो त अॼु तव्हांजे वञण साण बि तव्हांखे क़ब्र में रही करे सुञाणींदो मतिलबु त ॾिसे थो उहो कुली तरह ख़तम न थी वियो आहे उहो फना न थी वियो आहे थोरे जो वक़्त जे गुज़रण सां को गुनाहगार जो जिस्म ग़रीब वञे पर रूह त सदा हयात आहे उहो मरंदो ई कोन्हे को उनजो रूह जो ताल्लुक़ उनजे जिस्म जे ज़र्रनि साण बि क़ाइमु रहंदो आहे हे ॾिसण रूहानी तरह जो हूंदो आहे हीअ अखियूं त बंदि कयूं वयूं हिन अखियुनि ते त कपिड़ो ॾिनो वियो आहे हिन अखियुनि खे त क़ब्र में ढकियो वियो आहे हिननि अखियुनि सां मैयत नथो ॾिसे रूहानी नज़र आहे उनजो रूह ॾिसी वठंदो आहे उनजो रूह ॿुधी वठंदो आहे लेकिन उनजे रूह जो ताल्लुक़ क़ब्र वारे साण हूंदो आहे हाणे जिब्राइल अलैहिस्सलाम इहो ॿुधाए ही तोहफ़ो आहे हाणे जिब्राइल अलैहिस्सलाम फरमाईंदो आहे फ़क़बिलहा अचे हीउ क़बूल कर फ़युदख़िलु अलैहि पोइ जिब्राइल अलैहिस्सलाम इहो तोहफ़ो अंदर क़ब्र जे अंदर दाख़िल कंदो आहे यानी हुनखे पहुचाईंदो आहे
ॾिसो पहिरियां हुनखे सॾु कंदो आहे, पोइ हुनखे ॾेखारींदो आहे, पोइ हुनखे क़बूल कराईंदो आहे, पोइ उन जे वञी हथनि ताईं पहुचाईंदो आहे। छा मतिलबु आहे? हू ॿुधे बि थो, हू ॾिसे बि थो, हू क़बूल भी करे थो ऐं हू वठे भी थो। कब्र में रही करे मैयत वठे थो। अॼु हाजन फ़कीर रहमतुल्लाहि तआला अलैहि खे असां सवाब पुॼाइण जे हवाले सां ही जेतिरो बि इहतमाम कयो आहे, इन हदीस पाक जे रूह सां हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम हुनजे कब्र ते वञी करे नूरानी थांव जे अंदर रखी करे उते पहुचाईंदो ऐं जिब्रील अलैहिस्सलाम जे कब्र में पहुचाईंदो। अॼु ही असां सभिनी जो ही सवाब ख़तमन दुरूदन कुल्लन नंगर न्यास जो सवाब ये सब जॾहिं उते पहुचंदो त हाजन फ़कीर मरहूम पंहिंजे हथनि साण ही माइटनि रिश्तेदारनि दरवेशनि फ़कीरनि जो तोहफ़ो क़बूल फरमाईंदो। जॾहिं कब्र में रही करे 15वीं सदी जो मोमिन मैयत असांजा तोहफ़ा वठी सघे थो त पोइ असांजो कामिल मुर्शिद भी कब्र में रही फ़कीर खे फैज़ भी अता फरमाए सघे थो। आम मुस्लिम में यह ताकत है तो सवाब वठे। छा अल्लाह जे वली में ताकत रहे तो कब्र में रही करे सवाब फैज़ पहुंचाए। अल्लाह जा वली मज़ार में रही करे भी फैज़ पहुंचाए रहे। हाने अॻिते हदीस पाक ॿुधो आहे। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो जॾहिं ना यो सवाब ओसी ताईं पहुतो हुन वरतो फयफरहु बिहा वयस्तबशिर ही वठी करे खुश थो थिए। सिर्फ खुश न थो थिए, खुशी मल्हाए भी थो। हिकिड़ो आहे खुश थियण, ॿियो खुशी मल्हाइण। हिकिड़ो आहे जंहिंखे का शइ मिली वो पाण खुश थी वियो। खुशी मल्हाइण जो मतिलबु ही आहे त उनखे ज़ाहिर करे ॿिए खे बि ॿुधाए, ॿिया बि सम्झनि त वाकई बि अॼु माण्हू ही खुश आहे। या खुशी मल्हाइण, ही खुश भी थिए थो, खुशी मल्हाए भी थो, यानी ॿियनि खे बि ॿुधाए थो अॼु मुंहिंजे माइटनि मूंॾे तोहफ़ो मोकिलियो आहे, मूंॾे हेतिरो सवाब पहुतो आहे। हाणे अॻिते ॿुधो आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था ही त ख़ुशि थी वियो वयहज़नु जीरानुहुल लज़ीन ला युहदा इलैहिम बिशै। ही त थी वियो ख़ुशि, पर हिन जे कब्र जे आस पास जेके ॿिया कब्रनि वारा आहिनि जेकॾहिं इन्हनि खे तोहफ़ो न पहुचायो वियो त इहे वीचारा ग़मगीन थींदा आहिनि, ॾुखारा थींदा आहिनि त काश जो असांजा माइट बि असांजे ईअं तोहफ़ा मोकिलिन हा, असांजे ईअं मोकिलिन हा। या हिननि फ़कीरनि पंहिंजे माइट खे यादि कयो, यार असां बि जे पाड़ेसिरी हुआसीं असांखे छो न यादि कयईं, असांखे बि तिने सवाब में यादि करे हा, असांखे बि ईअं सवाब पहुचे हा। अल्लाह वटि कमी कान्हे। हिकिड़े जे कब्र ते पोइ जिब्रील अलैहिस्सलाम ईअं खणी करे नूरानी थांव सवाब जो पहुचाईंदो आहे। छा मतिलबु? कब्र वारो जेको कब्र में रहियो पियो आहे वो ॾुखारो भी थींदो आहे, ख़ुशि भी थींदो आहे। यानी एहसासी जज्बात हुजा कब्र में रहण खां बाद में भी ज़िंदा रहंदा आहिनि। उन्हीं खां बाद जंहिंखे तोहफ़ो मिलियो वो ख़ुशि थियो, जंहिंखे न मिलियो सो ग़मगीन थियो। उनखे ॾुख छो थियो त हुनखे मिलियो मूंखे न मिलियो। मतलब त कब्रनि वारा हिक ॿिए जे हाल अहवाल खां वाक़िफ़ थींदा रहंदा आहिनि। तंहिंजे करे चयो वेंदो आहे त अल्लाह वारनि जे पासे में पाण खे पूरायो त अल्लाह वारो तव्हांजे हाल ते वाक़िफ़ थिए ऐं नज़र करे त तव्हांजा बेड़ा ई पार थी वञनि। हिक ॿिए जे हाल अहवाल खां वाक़िफ़ थींदा रहंदा। हलो अञा ही मसालो हिकिड़ो रिन में रहियो। खुशी ऐं गम उन जो ताल्लुक दिल सां हूंदो आहे। जंहिंखे सवाब पहुतो वो ख़ुशि थी रहियो आहे, जंहिंखे सवाब न पहुतो वो ग़मगीन थी रहियो आहे। हिकिड़ो मैयत कब्र जे अंदर आहे जेको ख़ुशि थी रहियो आहे ऐं ॿियो मैयत कब्र जे अंदर आहे जेको ग़मगीन आहे। असांजी नज़र त मैयत ते नथी पवे त हुनजे दिल जे ख़्यालात ते किथां पवंदी।
जेकॾहिं को ख़बर ॾिए त बाबा ही ग़मगीन आहे ही ख़ुशि आहे, इन जो मतिलबु आहे त उन जी नज़र क़बरनि ताईं बि पहुचंदी आहे, क़बरनि वारनि जा हवाल बि उनखे मालूम हूंदा आहिनि, क़बर वारनि जे दिलनि जे ख़्यालात खां बि वाक़िफ़ हूंदो आहे। इन खे ग़ैब जो इल्मु चयो वेंदो आहे। जेको मदीने वारो घोट पंहिंजे उम्मत जे मैयतनि जे दिल जा अहवाल असांखे ॿुधाए, मतिलबु त रसूलुल्लाह खे अल्लाह ताला ग़ैब जो इल्मु अता फरमायो आहे। जंहिं सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पंहिंजी उम्मत जा मुअल माण्हू उन्हनि जे दिल जा ख़्यालात ॻुझा न आहिनि, त पोइ असां जेरनि जे दिल जा ख़्यालात रसूलुल्लाह खां कीअं ॻुझा हूंदा? असांजे हाल खां बि वाक़िफ़ आहिनि। रुगो पंहिंजी दिल ओॾां कयो, हू पूरी तरह असांजे तरफ़ मुतवजो आहिनि, ॾिसी बि रहिया आहिनि, ॿुधी बि रहिया आहिनि। रुगो पंहिंजी दिल खे ओॾां मुतवजो कयो, पोइ मदीने वारे घोट जी नज़र पवंदी त ॿेड़ा ई असांजा पार। हाणे अल्लाह जो क़ुरान ॿुधो, ही हदीस पाक तव्हां ॿुधी, ॻाल्हि सम्झ में आई आहे बा? हदीस पाक पूरी थी या तव्हां हदीस पाक ॿुधी केतिरा मसाइल इन मंझां साबित थी विया ऐं ही ख़ैरात ओसी ताईं पहुची रही आहे। हाणे वरी क़ुरान अल्लाह जो ॿुधो, मां उहो तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां, पर उन खां पहिरियां सभई साथी मूंसां गॾिजी बे आवाज़ बुलंद हे प्यारो दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कंहिंजी ज़ुबान ख़ामोश न रहे, बुलंद आवाज़ सां पढ़ंदा लो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जंहिंजे बि मुंह में अल्लाह ज़ुबान रखी आहे उहो थोरो बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैहि अल्लाह करीम जल्ल जलालो इरशाद फरमायो, वल्लज़ीना जाऊ मिन बअदिहिम, ऐं उहे माण्हू जेके इन्हनि खां बाद में आया, यक़ूलून रब्बना इग़फिर लना, अर्ज़ कंदा ते असांजा पालनहार तूं असांखे माफ़ फरमा, वली इख़्वानिनल लज़ीना सबक़ूना बिल ईमान, ऐं उहे असांजा मुस्लमान भाइर जेके ईमान जी सलामती सां असां खां पहिरियां जहान छॾे विया, या अल्लाह तो उन्हनि खे बि माफ़ फरमा। अल्लाह जे क़ुरान उन्हनि माण्हुनि जी तारीफ़ फरमाई आहे जेके मैयतनि खे पंहिंजे नेक दुआउनि ऐं बख़्शिशनि में यादि कंदा रहंदा आहिनि। जेकॾहिं दुआ फ़ाइदो न ॾिए हा त अल्लाह ताला मना करे छॾिया, जीअं मुनाफ़िकनि जी दुआ खां मना थी वई मदीने वारे घोट खे साहिबनि सगुरनि खे, मुनाफ़िक को मरी वञे तुंहिंजे लाइ दुआ न घुरो, जे क़बर ते न वञिजो। ऐं आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे असहाबनि जी मोमिननि जी उम्मतनि जी तारीफ़ थी रही आहे त उहे मोमिन जेके हिकिड़ा अॻिमें गुज़ारे विया, ॿिया जेके बाद में ज़िंदा रहिया, उहे पंहिंजे लाइ बि दुआ कंदा आहिनि, रब्बना इग़फिर लना, ए असांजा पालनहार तूं असांखे बख़्श फरमा। पंहिंजे लाइ बि दुआ कंदा आहिनि, पंहिंजी बख़्श जी बि दुआ कंदा आहिनि, पर उहे मोमिन मुस्लमान हबीबन करीमन जी उम्मत खे विसारींदा न आहिनि, उन्हनि जे लाइ बि दुआ कंदा आहिनि। तो वली इख़्वानिनल लज़ीना सबक़ूना बिल ईमान, उहे असांजा भाइर जेके ईमान जी सलामती सां असां खां पहिरियां दुनिया मंझां गुज़री विया, या अल्लाह तो उन्हनि मोमिननि खे बि माफ़ फरमा। बख्शण वारो अल्लाह उन्हीं जी दरबार में बख्शे जी तलब करण वारी आ।
माण्हू जॾहिं तलब कंदो आहे अल्लाह सुब्हानो व तआला फरमाईंदो आहे तो ईमान वारो मूंखां तव्हां दुआ घुरो त मां तव्हां जूं दुआऊं क़बूल फरमाया। क़बूल करण वारो अल्लाह, ॾियण वारो बि अल्लाह, बख़्शण वारो बि अल्लाह। बाक़ी ये सभई ॿिया असांजे लाइ वसीला आहिनि। अंबिया इकराम अलैहिमुस्सलाम वसीला आहिनि, औलिया इज़ाम असांजे लाइ वसीला आहिनि, उलमा रब्बानीयीन असांजा वसीला आहिनि, सादात इकराम असांजा वसीला आहिनि, क़ुरान करीम असांजे लाइ वसीलो आहे। पर मुंहिंजा दोस्तो ॾियण वारो बि अल्लाह, लाहण वारो बि अल्लाह, बख़्श करण वारो बि अल्लाह। उन्हीं जी दरबार में ही दुआ है वो रब करीम तू असां के बख़्श फरमा, असांजे मुसलमाननि भाइरनि खे बि तू माफ़ फरमा। हजरत बेटाई सरकार सही रहमतुल्लाहि ताला अलैह अल्लाह करीम जल जलालू जी दरबार में अर्ज कयो त मौला दातार त तू बिया मिड़ई मंगना, या अल्लाह ॾियण वारो तू आ, ॿिया सभई तोखां वठण वारा आहिनि। मुंहिंजा दोस्तो काइनात जे सरदार नबी, नबियनि जे सरदार नबी, जंहिंजे सदके अल्लाह ताला पूरी काइनात के वजूद में आंदो आहे, उन महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे नूर मंझां रब्बुल आलमीन काइनात के पैदा फरमायो आहे, उन मिठे महबूबन करीमन फरमायो इन्नमा अना क़ासिम वल्लाहु युअती। ॾियण वारो अल्लाह ऐं विरहाइण वारो मां रसूलुल्लाह आहियां। ॾियण वारो अल्लाह, उन महबूबी फरमायो त अल्लाह ॾींदो आहे। असां मोमिन आहियूं, मुस्लमान आहियूं, अहले सुन्नत व जमाअत जा आहियूं, बरेलवी मसलक वारा आहियूं, मुजद्दिदी तरीक़े वारा आहियूं, नक्शबंदी सिलसिले पाक वारा आहियूं। असांजो बि हीअ ई अक़ीदो आहे त ॾियण वारो अल्लाह, पोइ अल्लाह ॾींदो आहे मदीने वारे घोट खे, पोइ मदीने वारा साईं काइनात जे अंदरि तक़सीम फरमाईंदा आहिनि। पूरी काइनात के फर्म तक़सीम कंदा आहिनि। तॾहिं रब करीम फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन। सुना असां तव्हांखे सभिनी जहान जे लाइ रहमत करे मोकिलियो आहे। बेटा सरकार साईं पिया फरमाइनि रब जी दरबार में अर्ज़ करे रहिया आहिनि त मौला ॿिया सभई तुंहिंजी दरबार तां वठण वारा आहिनि, दातार त तूं